मेहरबानी माजू खान जी असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त असांजे कोस्तान में शुरूआति टिनि दोस्तनि खां मिस्किन मांजू खान, जावेद इकबाल, निमाणो नूरदीन, चौथों से खानमोहन चइनि ॼणनि जी काविशनि सां कोशिशुनि सां बहिराण ऐं अदबी संगतुनि जे थ्रू या पहिरियों मच कचहरी कोस्तान जी सकाफ़त जो हवाले सां मल्हाई पई वञे। असां साफ़ियुनि गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां सोचियो पियो त प्रोग्राम रखूं था नंढो ऐं सदाईं असां ई शुरूआति कंदा आहियूं उन चीज़ जी। प्रेस क्लब में नंढो प्रोग्राम रखंदा आहियूं, पोइ सॼी संगत खे मुख़्तलिफ़ तंज़ीम उन्हनि खे घुराईंदा आहियूं त असां पंहिंजो इनवाइट कंदा आहियूं, चवंदा आहियूं हाणे ही प्रोग्राम करिणो आहे, हिननि से सभिनी सां साथ ॾियो, पाण सभु गॾु आहियूं, असीं गॾु असां गॾु आहियूं, गॾियल प्रोग्राम कंदा आहियूं। पर उहो अञा असांजी मीटिंग थी कोन, उन अॻु में ई हीअं मांडाण मची वियो। तमामु घणी ख़ुशी थी असां प्रेस क्लब वारनि खे त माना असां जेका कुझु साल पहिरीं पोखी हुई हाणे असां लुणण टाइम थी वियो, असीं पोखाणी लुणूं पियासीं त माना दोस्त पाण ई पंहिंजो अची विया चीज़ ते पाण चीज़ कनि पिया। अॼु मांजू वारनि कयो आहे, सुभाणे ॿिया बि कंदा इनशा असांखे इहो ई भरपूर तावन सां यकीन असांखे तावन सां मिलंदो। महिरबानी ख़ुशि